अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो ऐं मां आहियां सैयद समीला शिराज़ी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जंग खटण खां पोइ पाकिस्तान जो मक़ाम दुनिया जे साम्हूं आहे। मोदी मुंहुं लिकाईंदो थो वते, भारत कंहिंसां ॻाल्हाईंदो, अमेरिका ऐं ॿिया मुल्क यादि ॾियारींदा त 7 जहाज़ किराया हुआ। मोदी सरकार जंग बि हाराई ऐं हाणे साज़िश बि। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जे हलफ़ बरदारी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त आज़ाद कश्मीर जे कठपुतली वज़ीर आज़म खे घर भीड़ो करे छॾियो आहे। बंदि कमरनि में वेही आज़ाद कश्मीर जी हुकूमत न हलाईंदासीं। हाणे मुज़फ़राबाद में अवाम जो नुमाइंदा फैसल राठौड़ आहे। आज़ाद कश्मीर में 2 भेरा पीपुल्स पार्टी जी मैंडेट ते धाड़ो हयो वियो। बेनज़ीर भुट्टो जो अदालती क़त्ल करे सम्झो वियो त पीपुल्स पार्टी ख़त्म थी वई। आज़ाद कश्मीर जे नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल राठौड़ हलफ़ खणी वरितो। आज़ाद कश्मीर असेंबली जे स्पीकर वज़ीर आज़म खे उहिदे जो हलफ़ खणायो। तक़रीब में पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, मरकज़ी अॻवान फरियाल टालपुर, असेंबली मेंबर, सिविल ऐं अस्करी अमलदार शरीक, गिलगित बल्तिस्तान जे गवर्नर ऐं KPK जे गवर्नर जी बि शिरकत। नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल राठौड़ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त आसिफ अली ज़रदारी, बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जो ज़िम्मेवारी ॾियण ते थोराइतो आहियां। जाने जूं कुर्बानियूं ॾेई असांजो दिफ़ा करण ते पाक फ़ौज खे ख़िराज तहसीन पेश करियां थो। KPK में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं 15 दहशतगर्द मारिजी विया। कराची ऐं दत्ता खेल वारनि इलाइक़नि में ख़ारजियुनि जी मौजूदगी जी इतला ते ऑपरेशन। कराची में मारिजी वियल दहशतगर्दनि में संदन कमांडर आलिम मसूद भी शामिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़िराज तहसीन पेश। शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस वॾियूं कामयाबियूं हासिल करे रही आहे। दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। सिंध हुकूमत तरफ़ां कराची में ईंदड़ हफ़्ते खां डबल टेकर ऐं नई EV बसूं हलाइण जो फ़ैसिलो। सिंध जे ॿियनि ज़िलनि में पीपुल्स बस सर्विस जा नवां रूट बि शुरू करण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि इजलास। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन, कंवर निज़ाम भुट्टो, फवाद गफ़ार सूमरो ऐं ॿियनि जी शिरकत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे येलो लाइन BRT ऐं रेड लाइन BRT जे तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग। शर्जील इनाम मेमण चयो आहे त उमीद आहे त ईंदड़ हफ़्ते डबल टेकर ऐं EV बसूं कराची पहुची वेंदियूं। कराची जी आवाम लाइ डबल टेकर रूट शुरू करण सां गॾु EV बसनि जा नवां रूट बि शुरू करण वञूं पिया। नौशर फिरोज पुलिस MNA ज़ुल्फ़कार भेण जे घर में लॻल धाड़े जी गिरफ़्तार जवाबदार खे मीडिया अॻियां पेश करे छॾियो। SSP नौशर फिरोज रोअल खोसो चयो आहे त ज़ुल्फ़कार भेण जे घर मां लॻल धाड़े में जैसल बलोच गैंग मुलविस आहे। पंजाब जे इलाइक़े झंग मां जवाबदार उस्मान सियाल खे हिरासत में वरितो वियो आहे। ॿियनि जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। गिरफ़्तार जवाबदार वटां 53 लख रुपया रोक रक़म ऐं 120 तोला सोन हथ कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 4 ॼणा क़तल। काज़ी अहमद वेझो हथियारबंदनि फायरिंग करे 1 ॼणे खे क़तल करे छॾियो। ॻोठ हसू खोसो जे रहवासी 22 वरनि जे शहबाज़ खोसो खे हथियारबंद फायरिंग करे क़तल करण बाद आसानी सां फरार थी विया। जैकवाबाद भरिसां मुड़ुसु घरू अणबत तां घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ नवाज़ू जागीर में जवाबदार राशिद गुरशानी पंहिंजी ज़ाल हुस्ना खे बेदर्दी सां क़तल करे फरार। सेवण वेझो जतोई ऐं पंजोथा धुरनि में ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ तकरार ते फायरिंग में शहाबुद्दीन उर्फ़ छुटो जतोई मारिजी वियो। पंजोथा धुर जा 3 ॼणा ज़ख़्मी। करमपुर वेझो भया बिरादरी जे 2 धुरनि में मच्छी मारनि तां झेड़ो, 1 क़तल। दुरानी मथां जे हद ॻोठ गाई खान भयो में झेड़े में यार मोहम्मद भयो मारिजी वियो। शबीर भयो ऐं सोनो भयो समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि सबबि 5 ॼणा फौत। पिरियाल वेझो कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत। बबलो बाईपास वटि हादसे में फौत थी वियल नौजवान जे ॻोठ अहमद भंगर जे रहवासी ज़ाहिद हुसैन पुट रुस्तम भंगर तौर सुञाणप। नसीराबाद भरिसां मज़दा जे टक्कर में मोटरसाइकिल सवार ॻोठाणो फौत थी वियो। इंडस हाईवे ते ॻोठ फरीद खान भरिसां मज़दा जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल ते सवार 45 वरनि जो अब्दुल गफ़ार पुट मोहम्मद अली भंड फौत। हैदराबाद में तेज़ रफ़्तार वैन जे टक्कर में नींगर फौत थी वियो। फौती नींगर जे ॻोठ नूर खान चांगवासी 15 वरनि जो मोहम्मद अनस तौर सुञाणप। घोटकी लॻ रक्षा जे टक्कर में मोटरसाइकिल सवार निसार अहमद टावरी मौक़े ते फौत थी वियो। मोहम्मद अली टावरी ज़ख़्मी। मांजन वेझो इंडस हाईवे ते 2 डंपरनि में टक्कर सबबि 1 ॼणो फौत। फौती जी कोठड़ी वासी ड्राइवर नूर मोहम्मद पठान तौर सुञाणप।
मीरपुर माथेलो में बासर पंहिंजे अदालत लगाए छॾी। चोरी जे इल्ज़ाम हेठ ॿिनि नौजवाननि खे गार्डन में टंगे तशद्दुद। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। ईदगाह रोड ते शादी हाल जे मालिक ॿिनि नौजवाननि नासिर शेख ऐं गुलाम अली खे गार्डन में लटकाए वेश्याणे तशद्दुद जो निशानो बणायो। शादी हाल जे मालिक नदीम कुरैशी जो चवणु आहे त जवाबदारनि चोरी कई हुई। पुलिस जो चवणु आहे त शादी हाल मालिक नदीम कुरैशी खे गिरफ़्तार कयो आहे। शहदादपुर में पुलिस तहवील दौरान फौत थियल उस्ताद अज़ीज़ जखरो जे क़त्ल केस जे जवाबदारनि जो वधीक 3 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर। FIA गिरफ़्तार जवाबदारनि रफ़ीक उजण ऐं नूर अली लाखो खे एडिशनल सेशन जज जी कोर्ट में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक 3 ॾींहनि जे रिमांड ते FIA हवाले करे छॾियो।